तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। सुभान अल्लाह। हर गाल चवंदो बि हलंदुसि, तव्हां खां चवराईंदो बि हलंदुसि, सम्झाईंदो बि हलंदुसि। ईसाले सवाब जे मौज़ूअ ते क़िबला साईं मुफ्ती नज़ीर अहमद जमाली साहब जन मुफ़स्सल बयान फरमायो आहे। मूंखे मौज़ू ॾिनल आहे शान अहल बैत। सुभान अल्लाह। इन करे आउं पंहिंजे मौज़ूअ ते ॻाल्हाईंदुसि, लेकिन मौज़ूअ ते अचण खां पहिरीं तव्हांखे ख़बर आहे त आउं उन्हनि हारियुनि मां हिकिड़ो हारी हां जेको ज़मीन ठहण खां सवा ॿिज कोन उछलाईंदो आहे। ॻाल्हि जेकॾहिं सम्झ में आई तॾहिं बि अव्हां जी मर्ज़ी, न आई तॾहिं बि तव्हांजी मर्ज़ी। आउं पहिरीं ज़मीन ठाहींदुसि, उन खां पोइ जे ज़मीन वट में अचे वई त पोइ मौला जो नारो हणी ॿिज छटींदासीं। ऐं जेकॾहिं वट में ज़मीन न आई त आउं पूरी पूरी कोशिश कंदुसि त ज़मीन वट में अचे, ऐं इंशाअल्लाह अची वेंदी। छो त लोचीन से लहन, जेके लोचींदा आहिनि उहे ज़रूर लहंदा आहिनि। महफ़िल आहे अल्लाह जे ज़िक्र जी ऐं मुंहिंजे सुहिणे मुस्तफ़ा करीम जे दुरूद जी। सुभान अल्लाह। नियत आहे अदे पुनल खान जी ऐं अदे नवाज़ जी ऐं अदो शौकत लाखो, फ़कीर अयाज़ जमाली, गुल लाखो, काफ़ी नाला आहिनि। बहरहाल ख़ुसूसन अदे पुनल खान जी नियत आहे पंहिंजे बाबा साईं जे बख़्शिश जे लाइ, छो त ईमान वारनि खे ख़बर आहे त मुंहिंजे सुहिणे महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो आहे त जंहिं बि जगह ते 40 ईमान वारा गॾु थी करे वेहंदा आहिनि त उन 40 में घटि में घटि हिकिड़ो अहिड़ो ज़रूर हूंदो आहे जेको न हथड़ा खणंदो आहे त मुंहिंजो सुहिणो ख़ाली कोन मोटाईंदो आहे। सुभान अल्लाह। ही जेका गॾियल दुआ जो इंतज़ाम कंदा आहियूं, इन जो इहो मतिलब हूंदो आहे त मौलवी गुनाहगार सही, पुनल खान ख़तादार सही, असां तव्हां अॻियां पोयां गुनाहगार सही। कहिड़ी ख़बर को पछाड़ीअ में जुतड़ियुनि में वेठो हुजे, वेठो त जुतड़ियुनि में आहे, मतां उन जी दिलि यार जे दरबार में हुजे। सुभान अल्लाह। उहा केर थो ॼाणे? अल्लाह। जवाब ॾियो, केर थो ॼाणे? अल्लाह। सुहिणो करीम रब। यादि रखो मुंहिंजा दोस्तो, हमेशह रुॻी नेकोकारनि जी दुआ क़बूल न थींदी आहे। नेकोकारनि जी त थींदी आहे, पर कॾहिं कॾहिं गुनाहगारनि जी बि अहिड़ी क़बूल थी वेंदी आहे जो उन्हनि जे सदके नेकोकारनि खे बि रंग लॻी वेंदा। लतीफ़ सरकार हिकिड़ो शेर चयो, चवे थो मादी थी न मारोई, मादी थी न मारोई, तुझो अल्लाह जो आगे सवन वरन जा दुखड़ा एक लहज़े मंझिला है, ओही मालिक आगे जेको माग पहुंचाई दुई मारुई। सुभान अल्लाह। मुझो करीम ओहो आहे, राज़ी थींदो आहे त हिकिड़े पल में गंज भरे ॾेई छॾींदो आहे। मशहूर मारूफ
खोड़ दफ़ा वा गाल बुधी हुंदी पर ॿुधायां थो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में जॾहिं ॾुकार पयो मींहं वसण बंदि थी विया ज़मीनूं गैर आबाद थी वयूं माण्हुनि जा माल पिया मरन कौम बनी इसराइल जी जोड़ी आई सोना अल्लाह जा कलीम के हथड़ा खण त अल्लाह अर्शन मां खैर जी बारिश वसाए त को ॾेह मां ॾुकार ख़त्म थिए अल्लाह जे सोहणे नबीअ जा दीवानो तारीख़ ॿुधाए थी त जॾहिं बि मखलूक ते दुख आया उन दुखन जे छोटकारे जी जरूरत पई त ड्रोड़ी अल्लाह जे नबी जे दरबार में वेंदा हुया उन वक्त में हर कौम में नबी हर इलाके में नबी मुझा दोस्त ड्रोड़ी उते वेंदा हा तव्हां सां आखिरी उम्मत तव्हां सां के मिलियो आहे आखिरी अल्लाह जो महबूब ओ मुझे सोहणे रब जा सोहणा नबी हिकड़े हिकड़े वक्त में केतिरा ई हूंदा हुया मुख्तलिफ इलाइकनि में माण्हुनि सां मिलंदा हुया माण्हू ड्रोड़ी दुआऊं घुराईंदा हुया तव्हां सां के हिकड़ो ई यार मिलियो आहे वेठो गुंबज़े खज़रा में आ पर गुलाम सॾु कंदो आहे त यार न कर कोन कंदो आहे अगर तू मूसा कलीमुल्लाह जी उम्मत दुआ जे लाइ अर्ज़ कयो अल्लाह जे नबी दुआ घुरी अल्लाह जे तरफ खां जवाब मिलियो मुंहिंजा सोहणा मूसा हिन तुंहिंजे कौम में हिकड़ो अहिड़ो गुनाहगार आहे जंहिंखां मां रब ॾाढो रुसी वियो हां मां रब ॾाढो उन ते नाराज़ हां उनखे चओ त हिन कौम मां निकिरी मैदान मां निकिरी ॿाहिरि थिए त मां अल्लाह मींहं वसायां हज़रत मूसा ऐलान कयो त यार तव्हां में हिकड़ो अहिड़ो को ख़तादार आहे जंहिंजे करे ॾमरा महिरबानी करे निकिरे त जान सभिनी जी छुटे मुसलमान गौर कर जेॾीमहिल अल्लाह जे नबी ऐलान कयो हर हिक खे पंहिंजा ॾोह यादि अची विया मूं जहिड़ो गुनाहगार हुयो उनखे पंहिंजा ॾोह यादि अची विया कंदड़ो हेठि करे चवे थो मुंहिंजा करीम रब यकीनन इहो माई आहियां जो कॾहिं तुंहिंजे दर ते रुनो न आहियां कॾहिं तुंहिंजे दर ते तौबा न कई आहे कॾहिं तुंहिंजे हुकुमनि खे को न मञियो आहे अलाए कहिड़ी ज़िंदगी गुज़ारी अथमि ज़ालिम नफ़्स जे चवण ते गुज़ारी अथमि पर मौला हेतिरो वक़्तु मुंहिंजो पर्दो रखियो अथई अॼु न हेॾे राज में मुंहिंजो पर्दो चाक कंदे हेॾे राज में न मां निकिरां ॿाहिरि ख्वार थियां मौला पोइ मुंहिंजे ज़िंदगीअ में बचंदो छा दुनिया त मूंखे ठोयो ठोयो करे मारे छॾींदी मौला आहियां गुनाहगार पर हिकिड़ो अर्ज़ थो कयां त मौला जंहिं न महबूब जे करे दुनिया सजाई थई उन यार जे करे मूंखे माफ़ी बि ॾे मूंखे पर्दो बि न खणस तवज्जो कर मुसलमान उम्मती हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो कंधड़ो हेठि लॻो पियो आहे दुआ लिकी थो पियो दुनिया खां घुरे लब बि चोरे नथो ज़ुबान ते बि आवाज़ नथो करे त मतां को सुञाणी वठे कंधड़ो हेठि लॻो पियो आहे दिलनि जो मालिक उहे लफ़्ज़ बि ॿुधे थो इरादा भी ॾिसे थो कबूल भी करे थो आहे त गुनाहगार पर मुंहिंजे यार जे दामन में हथ विझी दुआ घुरी थई केरु निकितो ई कोन्हे हुकुम थी वियो ऐं मुंहिंजा मीकाईल देर न कर अण मुदाए ते मींहं खे पहुचा मींहं अची विया बारिशूं बरसी वयूं रंग लॻी विया हज़रत मूसा थो चवे मौला निकितो त कोई कोन्हे बारिश अचे वई आहे ऐं यार गौर कर अल्लाह जे रहमत ॾे गौर कर जवाब थो मिले ओ मुंहिंजा कलीम जंहिंजे करे न मूं हेॾा ॾुकर कया हा अॼु उन जे करे ई मां पंहिंजे रहमतुनि जो वस्कार करे छॾियो जागो था गुनाह ॾिसी परेशान न थियो इहो न सोचो त हेतिरा गुनाह हीअ ज़िंदगी हीअ किनी गुज़री वई उन ते परेशान न थी उन ते नादिम थी उन ते अफ़सोस कर छाजो जेका गुज़री वई गंदी गुज़रियल खे सुहिणो करण जे लाइ देर न कर मौक़ो मिलियो अथई अखड़ियूं आलियूं करे चओ मुंहिंजा करीम हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे उम्मतीअ खे
मुछड़े महबूब जे सदके मुआफ कई मौला मां त तुझे मुस्तफा जे कलमे पढ़ण वारो हां मुझा मौला मुखे त पंहिंजे यार जे उम्मत में पैदा कयो थई मौला जे मुखे तू मुआफ न कंदे त मुखे केर मुआफ कंदो खुदा जो कसम जेतिरो चवी मां तोखे कुरान पढ़ी ॿुधायां मुझे अल्लाह खे इबादत वारो एतिरो कोन वणंदो आहे जेको रोअण वारो मुझे रब जे ज़ात खे वणंदो आहे छो त मुझा दोस्त जेकर इबादत तो पियो करी नमाज तो पियो पढ़ी रोई रोई इन मतलब न तो नमाज न पढ़ मां बिनी के गड तो रखा रोई जने नमाज तो पियो पढ़ी नमाज पढ़ी बस कई नमाज जो सवाब मिले पर जेन रोई ऐं 2 मिंट अल्लाह के सजड़ा कई हिकड़ी नमाज न अलाए केतिरनि नमाज़न जो सवाब मिली मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिकड़ो दीवानो हुयो ॾाढो तहजुद जी नमाज पाबंदीअ सां पढ़ंदो हुयो नमाज तहजुद जी छॾींदो न हुयो असां तव्हां खां त तहजुद ईअं हलियो वियो आहे जो कंहिंखे यादि बि कोन्हे को ख़ुदा शल नसीब करे मुस्लमान राति जो जाग त लॻई भाग अञा सादा लफ़्ज़ चवां महबूब सां मिलण जे लाइ भलो टाइम कहिड़ो हूंदो आहे कसम अथई ख़ुदा जो वेठो ऐं सची ॻाल्हि कर महबूब सां मिलण जो भलो टाइम कहिड़ो हूंदो आहे सॼी दुनिया ख़ामोश हुजे दिल चवंदी आहे हिकिड़ो मां हुजां ॿियो मुंहिंजो महबूब हुजे जे तोखे यकीन नाहे महीनो रजब जो आहे 27 जी राति ते गौर कर त सॼी ॻाल्हि तुंहिंजे अखियुनि जे आॾो अची वञे मुझो बेनियाज़ रब पंहिंजे महबूब खे ॾींहं जे रोशनीअ में बि घुराए सघे थो न ॼाणो कहिड़ी देर हुई भला 14 जी राति खणी घुराए चांड्रोकीअ में त चंड खे बि ख़बर पवे त तुंहिंजी रोशनी पंहिंजी आहे मुंहिंजे यार जो दीदार कर पर न अल्लाह बिल्कुलु जेके 3 रातियूं आख़िरी ऊंदाहीअ जूं हूंदियूं आहिनि ऊंदाहीअ में यार खे घुराए काइनात खे ॿुधायो त हिकु राति हुजे ॿियो ऊंदाही प्रभात हुजे पोइ हिकिड़ो फ़क़ीर हुजे ॿी यार जी मुलाक़ात हुजे करे इन मुलाक़ात जो मज़ो वठी ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ ऐं मुंहिंजा जानी घणेई हिन ज़िंदगीअ जूं निंडूं वरितियूं अथई ड्रहो थियो आहे जवाब ॾे ड्रहो थियो आहे थींदो बि कोन कोन थींदो ड्रहो इन करे हिकिड़ो 15-20 मिंट राति जो उथी जागी करे सोने सां कचहरी करे ॾिस त ख़बर पवे त यार सां कचहरी कीअं कबी आहे करे त ॾिस कॾहिं उथ त सही यार ॾाठ जे सूर जे लाइ बि उथी पवंदो आहे न कॾहिं कॾहिं चोरनि जो डपु हूंदो अथई 3 कलाक वेठो हूंदो आहे न चाहे मथो चाहे निंड न अचे भाड़िया मुल्क में पिया फिरनि उन्हनि जे डप खां बि त वेहंदो आहे न अहिड़ा 3 कलाक छा पर हिकिड़ा 10 मिंट कॾहिं यार जे इश्क में वेह त ख़बर पई त केॾो न महिरबान सुभान अल्लाह अर्ज़ पे कयुमि त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दीवानो तहजुद कोन छॾींदो हो शैतान त अहिड़ी जान जे पुठियां लॻंदो आहे तहजुद जो टाइम थियो उनखे ॾाढी गहरी निंड ॾेई छॾियईं मुंहिंजे हुज़ूर जे ग़ुलाम खे निंड अचे वई तहजुद हलियो वियो तहजुद फर्ज़ कोन्हे तहजुद वाजिब कोन्हे तहजुद सुन्नत मुअक्किदा कोन्हे पढ़ो त अल्हम्दुलिल्लाह अण खुट सवाब आहे न पढ़ो त ॾोह कोन्हे पर जेके आशिक आहिनि उहे इतां खां ई शुरू कंदा आहिनि त जंहिंजे न पढ़ण में सवाब नाहे त उन जे पढ़ण में मज़ो अलाए छा हूंदो तक़र्रबु इलल्लाह बिन नवाफिल आशिकनि खे ख़बर आहे त रोज़ा नमाज फर्ज़ पंहिंजी जॻह ते पर यार जो कुर्ब नफ़िलनि जे ज़रिए मिलंदो आहे कंहिं ॿिए दफ़े बहरहाल तहजुद गुज़री वियो फजर जी अज़ान आई अख खुली अख जो खुली त हमरा रोण खां बस ई कोन करे एठो रोए ओ मुझे अल्लाह से मुझे तहजुद हुयो ओ मुझे अल्लाह से मुझे तहजुद कज़ा थी ओ मुझे रब मुखे माफ कर ओ मुझे अल्लाह से वरी रात लाए नसीब थी आशिकन जो तवज्जह दिस मौला वरी रात लाए मिलंदी अलाए कान मिलंदी अलाए जेरो हुंदुस अलाए कोन हुंदुस मौला अज रात मुझे तहजुद वियो या अल्लाह मुखे माफ कर या अल्लाह ये बैठो रोए खुदा जे दरबार में रो रोआ खैर जो ॾींहुं गुज़रियो जीअं जो ॿी रात थी त हमरा अञा
अख सा लगी 12 कोन थियन त को चौथराइस उथी तहज्जुद पढ़ सुभान अल्लाह उथी तहज्जुद पढ़ निहारे आहे त केर कोन अञा त 12 थिया हन तहज्जुद त मूंखे 4 बजे पढ़णो आहे वरी सुबह पे वरी अञा अध कलाक गुज़रे उथी तहज्जुद पढ़ केर कोने अञा त टाइम कोन थियो गाल खुटाया जेडी मल 2-3 दफा इए थे तो तहज्जुद तो पढ़ी ऐ सुबह जो यार जे दरबार में को तो सोना ही मंजर अजीब पियो हले मूसा तहज्जुद वारन के उथारे पियो नजर बि कोन पियो अचे पुछण वारे यार पुछो दे खबर मामलो छाहे चई हिकड़ो तहज्जुद वियो हो उन जे ला ॾाढो रुनम हाणे त सुम्हण ई कोन थो दे जवाब मिलियो जंहिं तुंहिंजो न विञायो हो उहो ई पियो जे महल सां उथारे सुभान अल्लाह जंहिं तुंहिंजो तहज्जुद विञायो समझो था पिया त हो केर आहे यार पंहिंजो घाटो यार ॾाढो घाटो यार आहे जंहिं तुंहिंजो तहज्जुद विञायो खिलंदे ॻाल्हियूं सम्झाइण चाहियां थो ज़िंदगीअ लाइ छा आहे मुंहिंजा जानी रुॻी हिकिड़ी ॻाल्हि बि तो सम्झी तव्हां निकितव न त पुनल खान जे अबे जो त कमु थी वियो पर तव्हां असांजो कमु बि थी वियो जवाब तो मिले तो जंहिं तुंहिंजो तहज्जुद कज़ा करायो न उहो तो थारई सोना उहो जी हा उहो छो जेॾी महिल न तो रुनो त 80 साल जेके तहज्जुद पढ़िया हुई न हिकिड़े टुटण जे करे ही जो ॻोढ़ा ॻाड़ी यार राज़ी थी पियो 80 सालनि जा वरी ॿिया तहज्जुद तोखे ॾेई छॾी दुश्मन चयो त हिकड़ो विञाया यार जो तोखे अण खुट ॾेई छॾिया त दुश्मन जो त घर किरी पियो इन करे हुन जो समय उथारियासीं रोइणो आहे वरी मथा रोए वरी कोतिरो यको लंबो न छको लॻी वञे इन करे समय नथो उथारई त हिकड़ो मिले ओ मुंहिंजा जानी रोअण सिख याद रख रोअण सिख इन रोअण में जेको मज़ो आहे न रोंदो सभु को आहे केरा जेको कोन थो रहे सभु को रोंदो आहे को पुटन जे दुख में को ज़ाल जे दुख में को कारोबार जे दुख में को कंहिंजे लाइ को कंहिंजे रोंदो सभु को आहे पर रोइणो अथई त यार जे इश्क में रोई ॾिस करीब रब जे कुर्ब में रोई ॾिस त तोखे ख़बर पवे त न ॻोढ़नि जी मुंहिंजे रब जे ज़ात वटि क़दुर ऐं क़ीमत केतिरी आहे दुनिया जे आॾो रोंदे दुनिया बेक़दुर थई यार दुनिया जानो केतिरो बि रोंदे बेक़दुर थई दुनिया चवंदी रोइणो हे ॾिसो बुज़दिल हे ॾिसो हीअं दुनिया तुंहिंजे न ॻोढ़नि जी मज़ाक उॾाईंदी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त जॾहिं न मानो अल्लाह जे ख़ौफ़ में रोंदो आहे अल्लाह जे इश्क में रोंदो आहे महबूब सां प्यार कंदे रोंदो आहे उन जे अखियुनि मां जेके न लुड़क किरंदा आहिनि मुंहिंजे महबूब सुहिणे फरमायो त ॾुधल खीर वापसि थी सघे थो पर तुंहिंजे निकल ॻोढ़े के खुदा ज़ाया थियण कोन ॾींदो ही उहो ॻोढ़ो आहे जेको जहन्नम जे बाहि खे ठारींदो आहे ही अखियुनि जो ॻोढ़ो जहन्नम जे बाहि खे ठारींदो आहे तवील हदीसूं आहिनि इन करे मां अॻिते नथो वञा बसि मां मोटी वरी पंहिंजी जॻह ते थो अचां त मुंहिंजा मुस्लमान भाउ यादि रखी छॾ अल्लाह तबारक व ताला जे हिन बानड़े में आहे पुनल खान इन नियत सां हीअ महफ़िल सजाई आहे त गॾिजी वेही दुआ कलमात थियनि हड़ई वेही हथड़ा खणनि त अल्लाह ताला मुंहिंजे बाबा साईं जी बख़्शिश फरमाए ऐं अल्लाह कंदो त उन जी इहा बि नियत हूंदी त अल्लाह कंदो त ॿ चार ॻाल्हियूं ॿुधंदासीं घरनि में असांजूं अमड़ियूं भेनरूं मायरूं हिते महफ़िल में मर्द वेठा आहिनि ख़ुदा करे कंहिंजी दिलि मुंहिंजे करीम रब जे ज़िक्र जे तरफ़ माइल थी पए त ॿिन्ही जहाननि जी भलाई थी पवे मुंहिंजा दोस्त सुभान अल्लाह जेस ताईं मियां पुनल खान जो बाबा जिंदा हुयो या तव्हां मां हिते जेके वेठा आहिनि जन जो अबो अम्मा दुनिया छॾे विया आहिनि मां हिन वक़्तु उन्हनि सां मुखातिब आहियां त जॾहिं तव्हांजा अबो अम्मा दुनिया में मौजूद हुया त उन्हनि जे लाइ तव्हां हीअ शइ वठी अचो बाबा जे लाइ फ्रूट वठी अचो बाबा खे खाराया बाबा जे लाइ कपड़ा वठी अचा बाबा खे पाराया अमड़ जे लाइ हीअ शइ वठी अचा अदा इहा तमन्ना हूंदी आहे
भला अॼु अबो अम्मा नाहिन, हाणे तमन्ना कहिड़ी आ, फ्रूट वठी अचां कंहिंखे ॾियां, को खाए त उन जो सवाब अबे अम्मा खे जवाब ॾियो, सवाब अम्मा खे बख़्शराया। कपड़ा वठी कंहिंखे ॾियां, सवाब अबे अम्मा खे बख़्शराया। इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी? ॻाल्हायो त मां ॿियो जुमिलो चवण थो चाहियां। इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी? यानी अकुल इहो कमु करे थो त हिते जी ज़रूरत ॿी आहे ऐं हुते जी ज़रूरत कोन। ॻाल्हायो तव्हां? हिते जी ज़रूरत ॿी आहे ऐं हुते जी ज़रूरत ॿी आहे। इहा सम्झूं था न? ॻाल्हायो, सम्झो था न? न अञा अञा सवलो थो कयां। ऐं पहिरीं अर्ज़ कयमि त बनी ठाहे अॻिते पोइ हलंदुसि मां। अञा आऊं ॻाल्हि खे सवलो थो कयां। सियारे जी राति आहे, जनवरी महीनो आहे, सकरंड जो शहर आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, 10 जनवरी जी राति आहे, ग़ालिबन पारा बि पवनि था पिया। ये हेॾी जमायत वेठी आहे, जर्सी बि आहे, लोई बि आहे, सवड़ कंहिं वटि आहे? ॻाल्हायो, जेके ओरिया परियां वेठा हो, ॿाहिरि भला सीअ में वेठा, उन सवड़ कंहिं वटि आहे? छो न खणी आया हो? हे 2-4 ॻाल्हियूं इन सजण साईं जे मस्त फ़क़ीर जो रुॻी सम्झो। हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, कमु थी वेंदो। मौज़ू तव्हांखे मां खणी थो ॿुधायां, जीअं चवंदो तीअं कयूं था। हे 2 ॻाल्हियूं सम्झो मुंहिंजा जानी। सवड़ कोन खणी आया हो, छो? चरियो केर बि कोन्हे जवाब ॾियो न, छो कोन सवड़ खणी आयो? हलो मां तो जवाब ॾियां। इन करे कोन खणी आयो त असांखे कहिड़ी राति टिकणी आहे जो सवड़ खणी अचूं? अदा सवड़ सर्दीअ लाइ हूंदी आहे न, सर्दी त आहे, पर पोइ अवां सवड़ कोन खणी आया छो? असांखे कहिड़ी राति टिकणी आहे, कलाक ॿ हिसो वीधो झट में गुज़री, वञी सुम्हंदासीं ॾाढी सवड़ विझी। ईअं आहे या न? भला जेकॾहिं हिते विच में को नौजवान सवड़ खणी अचे, हा उनखे सियाणो चओ या चरियो? ॻाल्हायो त सही। ॾिसो आउं केॾो तव्हांखे सवलो करे थो सम्झायां, ख़ुदा करे मां तव्हांखे सम्झ अची वञे। सवड़ खणी अचे, तव्हां छा चओ? चरियो त ॾिस, हेॾो वज़न खणी अचे, हिते जलसे में पहुतो आहे। हिकिड़ी को पंहिंजो चादर खां सुठी खणी अचे, को जैकेट खणी अचे, इहा ॻाल्हि सची आहे? अवां चओ सची आहे त अॻिलो जुमिलो चवणो, इहा ॻाल्हि सची आहे। ओ मुंहिंजा जानी, हाणे सम्झ, यानी जिते इंसान रहंदो आहे, जिते इंसान रहंदो आहे, उतो जे लाइ जेतिरी ज़रूरत हूंदी ओतिरो सामान खणंदो त सुहिणो लॻंदो। पर जे ज़रूरत खां वधीक सामान हूंदो त तव्हां पाण ॿुधायो उहो केरु हूंदो? ॻाल्हायो, तव्हां छा चयो? हो केरु हूंदो? बेवकूफ़ हूंदो न। पोइ मां तोखे थो चवां, ॾे ख़बर, हिन दुनिया में जेतिरो रहणो अथई न, ओतिरो हिन दुनिया जे लाइ सामान तयार कर, ऐं हुन दुनिया में बि जेतिरो रहणो अथई न, ओतिरो हुन दुनिया जे लाइ बि सामान तयार कर। सुभान अल्लाह। छो त हिते बि ज़रूरत आहे, हुते बि ज़रूरत आहे। हिन ज़िंदगीअ जे सामान जी बि तोखे ज़रूरत आहे, हुन ज़िंदगीअ जे सामान जी बि तोखे ज़रूरत आहे। मां पहिरीं ॿुधाए चुकियुसि त हितों जे लाइ सामान कुझु ॿियो खपंदो आहे, हुतों जे लाइ सामान कुझु ॿियो खपंदो आहे। रुॻी आसरे ते न वेह त मां मरंदुसि पुठियां वेठा आहिनि, कहिड़ी ख़बर पोयां तोखां अॻु में हलिया वञनि। मौत जी ख़बर कान्हे, ज़िंदगीअ जी ख़बर कान्हे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, दिलि चवे थी त मां क़ुर पढ़ां। अगर ॻाल्हि सम्झ में अचे थी त मां क़ुर पढ़ी सम्झायां। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो, वअन्फिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय अहदकुमुल मौत। अल्लाह जे ज़ात बाबरकात क़ुरान करीम में फरमायो, जेको रिज़्क़ तव्हांखे ॾिनो वियो आहे, जेकी कुझु तव्हांजे करीम रब तव्हांखे ॾिनो आहे, उन मां तव्हां ख़र्च कयो, कॾहिं मरण खां अॻु में।
तवज्जो मुझा दोस्त अल्लाह ताला चातो फरमायो अनफिकु मिम्मा रज़क़नाकुम ऐ खर्च कयो उन्हीअ मां जेको तव्हांखे ॾिनो वियो आहे। कंहिं ॾिनो आहे जवाब जो कंहिं ॾिनो आहे। जेकॾहिं तोखे रब चवण में ॾुखियो थो लॻे तुंहिंजे दिल में ख़्याल थो अचे हे चरियो मस्त सजण साईं जो ग़ुलाम कीअं थो चवे हे त मूं राति ॾींहुं महिनत करे कमायो आहे। बेशक तूं सच थो चवे महिनत तो छा सां कई आहे हथनि सां हथ तोखे कंहिं ॾिना आहिनि चओ मुंहिंजे करीम रब ॾिना। जेकॾहिं अखिड़ियुनि सां ओजागो करे कमायो अथई हिन अखिड़ियुनि में ओजागे जी ताक़त कंहिं ॾिनी आहे चओ मुंहिंजे करीम रब अता फरमाई आहे। जेकॾहिं पेरनि सां पथड़ो करे कमायो अथई इन पेरनि में पथड़े जी ताक़त कंहिं ॾिनी आहे चओ मुंहिंजे करीम रब जे ज़ात जा बरकत अता फरमायो आहे। ऐं मुंहिंजा बाला अल्लाह फरमाए थो ऐं मुंहिंजा बाला ॾिनो बि मां ख़ुदा जे ज़ात तोखे आहे चवां बि मां ख़ुदा थो तोखे त मुंहिंजे ॾिनल मां जेको कुझु तोखे ॾिनो अथमि उन मां ख़र्च कर मुंहिंजे लाइ न पंहिंजे लाइ मुझे लान इरादो कर त खर्च इन ला तो कया त मुझो सुनो करीम रब राजी थे छो त मुझो सुनो करीम रब राजी थी दो त अजर मुझो रब मुखे अता फरमाई दो। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो मिन कबिल उन खां अॻु में ख़र्च करे वठ ऐं यअती अहदकुमुल मौत उन खां पहिरीं जो मौत जी घड़ी तुंहिंजे मथां अची वञे इज़राइल जे दरवाज़े ते बीहे उथी यार घणई ठठ कया अथई घणई दुनिया जो बटाको हयो अथई उथी मां इहो ख़ुदा जो पैगाम खणी मतां इज़राइल खे ॾिसी करे पोइ दाहू करे दाहू कीअं कदे उहो बि मुंहिंजे रब क़ुरान में ॿुधायो आहे। चओ त मां क़ुरान पढ़ां चओ त मां कुरान करीम पढ़ा अल्लाह जे कुरान करीम जी तिलावत कया। ऐ मुसलमान गौर कर जेको असां खां थियणो आहे उहो बि क़ुरान ॿुधाए पियो जेको असां खां थी गुज़रियो उहो बि क़ुरान ॿुधाए पियो छो पियो ॿुधाए छो त क़ुरान अल्लाह जो कलाम आहे जो अल्लाह पाने जे फितरत खां वाक़ुफ़ आहे पाने जे तबियत खां वाक़ुफ़ आहे जेको बानो कंदो उनखे बि ॼाणे थो उहो पाक कलाम करीम रब कंहिंजे सीने ते लाथो जो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सीने ते लाथो। ख़ुदा सभु कुझु ॼाणे थो ख़ुदा पंहिंजी ॼाण मुंहिंजे महबूब जे सीने ते नाज़िल फरमाई जो ख़ुदा पाण ॼाणे थो ऐं पंहिंजे महबूब खे बि ॼाणाए थो। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो हत्ता इज़ा जाअ अहदकुमुल मौत क़ाल रब्बि सी घणो त नाहे न कुरान जो मज़ो ई पंहिंजो आहे कुरान ॿुधण जो लुत्फ़ ई पंहिंजो आहे छो चओ कुरान सचो आहे ॿुध शान मोहम्मद जो कुरान सचो आहे ॿुध शान मोहम्मद जो ई जहान मोहम्मद जो ई जहान मोहम्मद जो जहान मोहम्मद जो कुरान सचो आहे ॿुध शान मोहम्मद जो। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो हत्ता इज़ा जाअ अहदकुमुल मौत क़ाल रब्बि इरजिऊन
जमा जने मौत तुझे मथाई दो इसराइल जे तुझे दरवाजो खड़काई दो तुझे दिल जे तरिए के खड़काई जो दो थी तैयार थी सुने करीम रब जो पैगाम खड़ी आयो इसराइल के किसी करे बालो जो दो मुझा मौला ओ मुझा सोना करीम रब ओ मुझा परवरदिगार रब ही दफा ते इसराइल के मोटा अरे मुखे थोड़ी मोहलत कदे अल्लाह चवे तो कुछ दो सास तो छाचे ना मोहलत तो गुरी जवाब दी दो लअल्ली अमल सालिहन फीमा तरक्तु ओ मुझा सोना करीम रब ओ मुझा खालिक रब ओ मुझा मालिक रब ओ मुझा परवरदिगार रब हाणे मुखे थोड़ी मोहलत दे इसराइल के मोटा बस मुखे एतरी मोहलत दे जेके रहल हन मुझने क्यों अग में असान बुद्धि अणबुधो कंदो हुयसे ओ मुझा मौला फायदो थो कया हाणे असान चरखा अग में वनी मस्जिद जी बुहारी दी दिसे अगे रमजान जो रोज़ो बुद्धि करे आवाज सवड़ मथो विझंदो हुयसे हाणे रजब महीने का तुझा रोजा शुरू कंदुसे ओ मुझा करीम रब वो करीबन जा हक खाइंदो हुयसे यतीमन जो ज़कातो खाइंदो हुयसे ओ मुझा मौला बस थोड़ी मोहलत दे जेको गड कयो थम गरीबन में विरहण तो चाहिया अल्लाह फरमाए तो ताहू कदे को कदे तो मौला जेको न कयो थम हो कया पर मां रब जो जवाब ॿुध कल्ला अल्लाह चवे थो न हाणे मोहलत न मिलंदई छो त गुज़रा हुआ ज़माना जवाब दो गुज़रा हुआ ज़माना आता नहीं दोबारा फिर हाफिज खुदा तुम्हारा मुझा जानी ई जेको वक्त मिलियो थई रब्बे काबा जो कसम तो साखे कदर कोन्हे को त हिन वक्त जी अल्लाह जे दरबार में इज्जत केतरी आ ए जेको तोखे असा के मोहलत मिली आ ए जेके तू असा साह खणो पिया ए बेकदर मुसलमान हैरत जेड़ी गाल हा जो सुबह शाम अल्लाह जो नेमतो इस्तेमाल भी करी पर ई बेकदरी को न करीम रब सा पियो करी केडी मल नवाब शाह सिविल अस्पताल में वञो जेके सकरड में को आईसीयूटी आहे या जेकर मुझा दोस्त वेंटिलेटर जो सिस्टम आहे तो उते वनी दिस त जेडी मल के जो साह मुझंदो आ वेंटिलेटर ते रखदा हन हमरा जो अखियों बंद होंदियो हन ॻाल्हाए कोन सघंदो आ होश कोन होंदो आ शाम जो 24 कलाकनि जो लख रुपया बिल मालिकन खे अदा करणो होंदो आ छाजो लख रुपया बिल अदा करे जी सॼो ॾींहुं बाबा खे साह खणायो थो इने जो लख रुपया ॾे ॾी थो त ठीक आहे त खण पिणे के जाॾे अथई ताॾे हलियो वञ न मां ॾियां थो वरी ॿियो लख ॿिए ॾींहं जो वरी टियों लख टे ॾींहं जो यानी हिकड़े ॾींहं जो लख लख रुपया ॾींदो आहे तॾहिं बि उहो साह सही कोन खजंदो आहे निहार त ख़ुदा जे कुदरत सां खुली आब हवा में केॾा साह पिया खणो घणो बिल ॾिनो अथई मुस्लमान जवाब ॾे मुस्लमान अल्लाह जे नेमतुन जी नाशुक्री करण वारा अल्लाह जे नेमतुन जी नाक़दरदानी करण वारा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात फरमायो मदीने जे मीर फरमायो एक नेक इंसान जे पूरी जिंदगी जो नेकियो हिकड़े पलड़े में विझो हिकड़ो साह जेको अल्लाह जे हुक्म सां तमाम मथे खयो हेठ भी न आयो इन जो वज़न बे पलड़े में विझो तो जिंदगी जो नेकियो खजी विझो छो त उन्हनि जो वज़न थोड़ो आ रब जे हिन हिकड़े साह खणण जे नेमत जो वज़न जिंदगी जे नेकियो खां भी ॾोरो आ जेकॾहिं सॼी जिंदगी नेकियूं कयूं अल्लाह जे ॾिनल हिकड़े साह जो भी मुझा दोस्त बदलो नथा चुकाए सघो त जिंदगी जो किथां बदलो चुकाईंदासीं ऐं मुसलमान अच जिंदगी जो कदर कर इन जिंदगी जो एहसास कर जेतरी जरूरत थई कमा बेशक कमा पर जेतरो रहणो थई ओतरो कमा जे 5 सालन जी गारंटी थई त ओतरो कमा जेतरो वणे ओतरो कमा भला इहो त यकीन थई हिते 70 साल 80 साल 90 साल
साल 100 साल खां पोइ को क़िस्मत सां हूंदो पर मुक़ाम मां जेको वियो आहे को मोटियो आहे कोन ॻाल्हायव तव्हां ॾे मोटींदा आहिनि छा राति जे टाइम ते जेको वियो आहे सो मोटियो नाहे क़यामत कॾहिं थींदी मुंहिंजो करीम रब थो ॼाणे ॿियो हुनजो मिठड़ो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम थो ॼाणे लेकिन थींदी ज़रूर क़यामत ताईं क़बरनि में पिया हूंदा अफला यअलमु इज़ा बुअसिर मा फिल क़ुबूर क़यामत जे ॾींहुं पंहिंजे पंहिंजे क़बरनि मां उथंदा मुंहिंजा दोस्त एतिरो वक़्त जो क़बर में रहणो आहे त क़बर जूं बि कुझु ज़रूरतूं आहिनि या न आहिनि अगर कबर जूं ज़रूरतूं नाहिनि त पोइ छो दुआ घुरंदो अल्लाह सही मुंहिंजे बाबे जी कबर आसान कजा सोच जा मुसलमान ए नौजवान सोच जा छो चवंदो त मौली साहब ये मानड़ी बुखा दुआ घुर त अल्लाह ताला बाबे जे लाइ आसानी फरमाए मौली साहब मानड़ी बुखा दुआ घुर अल्लाह ताला अम्मा जे लाइ आसानी फरमाए कंहिं यतीम खे वॻड़ो पारा चवंदो हुई नंढड़ा दुआ घुर अल्लाह ताला मुंहिंजे बाबे अम्मा जे कबर खे सवलो करे कंहिं ग़रीब खे ख़ैर ॾेई चवंदो दुआ कर मुंहिंजे अब याने तूं समझी थो इन ॻाल्हि खे समझी थो त कबर में मुझे अब्बे अम्मा के दुआउनि जी ऐं नेकिन जी ज़रूरत आहे इहा ॻाल्हि समझी थो न ऐं मुंहिंजा दोस्त पोइ जे समझी थो त तोखे ख़बर आहे त अॼु जेको तूं कंदे उनजो केतिरो सवाबु आहे ऐं जेको तोखे सुभाणे मिलंदो उनजो केतिरो सवाबु आहे इजाज़त ॾे त हिकिड़ी शइ ॿुधाए पोइ मां मौज़ूअ ते मोटी अल्लाह जो नेक माण्हू हिकु मुक़ाम खां गुज़र थो करे मुकाम में वेंदे हिकड़ी मज़ार जे भर मां गुज़रियो उन मज़ार मां रब जे क़ुरान जो आवाज़ अची रहियो हो छा जो आवाज़ ॻाल्हि छा जो आवाज़ अल्लाह जे क़ुरान जो याद रख मुसलमान दुनिया जे अंदर जेको जैसा प्यार कंदो कबर में भी वो उन सां गॾु हूंदो त हशर में भी उन सां गॾु हूंदो याद रखी छॾिजा मताइन बदगुमानीअ में रही त सॼी ज़िंदगी प्यार कुकड़नि सां थो कया कबर में मदीने वारो साईं गॾु हूंदो ख़बरदार थी जा अल्लाह जे कानून कुदरत आहे कहिड़ो कुदरत जो कानून आहे जेको पोखबो आहे उहो ई लुणबो आहे पोखे सरह तूं फुटनि जे आसरे कोन वेहंदो हुई पोखे कमंद तूं सारनि जे आसरे कोन वेहंदो हुई जेको पोखींदो हुई उहो लुणंदो हुई उनजो आसरो कंदो हुई तो जेकर दुनिया में इहो ई समझी थो त आखिरत जे मामले खे छो नथो समझी जेकॾहिं तूं चाहीं तो मर्द आहीं या औरत आहीं जेकॾहिं असां चाहियूं था त कबर में भी असां रब जे क़ुरान करीम सां प्यार कयूं कबर में भी महबूब जो दीदार हुजे त पोइ हिते दुनिया में क़ुरान खे सीने सां लॻा त कबर में क़ुरान तोखे सीने सां लॻाईंदो इन दुनिया में हुज़ूर ते दुरूद पढ़ी करे रात ॾींहुं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद जी झुगार कर कबर में पहुचंदे त रहमत लिल आलमीन जो कुर्ब तोखे नसीब थींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह याद रख जेको पोखींदे जवाब ॾे जेको पोखींदे हा या त फितरत जे कानून खे ठुकरा बेशक फ़ाइदे वज़ाहत करण थो चाहियां अल्लाह जी मर्ज़ी आहे रीह घुरियो कंहिंखे अता करे न खां पुछण वारो कोई न इन ॻाल्हि में कोई शक न आहे सॼी ज़िंदगीअ जा गुनाह करे राणो कंहिं ॻाल्हि ते रिझी पवे कुर्ब करे छॾे उन खां केरु आहे पुछण वारो पर इन जो ॿियो हिसो बि आहे सॼी ज़िंदगी सजदा ॾे कावड़िजी पवे तॾहिं उन खां पुछण वारो
जवाब रो पुछण वारो जो मिसाल इब्लीस लईना सजदा करे करे करोड़े साल कई सजदा यार रुठो एकड़े सेकंड में हणी हंधो करे छॾियईंसि एड़ा कई तहां के मिलंदा जन जिंदगी गुनाहन में गुजारियो पर मरण खां अॻु में को एड़ो कम कयो सोहणो राज़ी थी वियो हाणे इहा ख़बर मुझे करीम रब खे आ त कंहिंते थो राज़ी थिए ऐं छामो थो राज़ी थिए अञा मां मिसाल ॾियां हज़रत आदम खे अल्लाह बिना मां पी जे पैदा करे छॾे खुदा जी कुदरत आहे इन का इनकार कोन्हे ॾाढी हवा खे ॾाढे आदम जे पासीरे मां पैदा करे खुदा जी कुदरत आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे बिना पी जे बीबी मरियम जे पेट मां पैदा करे रब जी मर्ज़ी आहे लेकिन अल्लाह जे कुदरत जो कानून कहिड़ो आहे अल्लाह जे कुदरत जो कानून इहो आहे त नर ऐं मादीअ मां मुअनिस ऐं मुज़कर मां मर्द ऐं औरत मां उन्हनि जे मेलाप सां मुंहिंजो करीम रब ई सुहिणा सुहिणा चेहरा पैदा कंदो आहे कानून कुदरत जो इहो आहे बाक़ी खुदा जीअं करे उन खां पुछण वारो कोई नाहे त तव्हां असांखे कहिड़े सिस्टम ते हलणो आहे जेको कुदरत जो को न ॻाल्हायो न ॻाल्हाईंदो मां झटि थकिजी पवंदोसांव ॻाल्हाईंदव त मां मची ॾेखारींदोसांव पोइ मां टाइम कोन ॾिसंदुसि मोबाइल मुंहिंजे ॾाढो पई आहे पर जेकॾहिं तव्हां सुस्ती कंदो त मां टाइम ॾिसी ॾह थींदा नारो हैदरी हणी लथो हलियो ईंदोसांव देरि कोन कंदोसांव छा ख़्याल आहे जाॻो था कीअं ख़बर पए चओ सल्लल्लाहु अर्ज पे कयम अल्लाह जो नेक मानो काथा पियो वञे ॻाल्हायो वरी पहुचंदो कैसेट ॿुधी फलाणी ॻाल्हि फ़क़ीर रहायो तव्हां जागो त फ़क़ीर ॻाल्हि पूरी करे न अवां निंड कंदा त पोइ फ़क़ीर रहाईंदो न ॿियो छा कंदो काथा पियो वञे अल्लाह जो नेक मानो कब्रिस्तान खां पियो वञे वींदे वींदे कबरूं त हज़ारे हुयूं पर कंहिं कबर मां क़ुरान जो आवाज़ आयो सुभान अल्लाह अल्लाह जो नेक मानो उन कबर जे मथां बीही रहियो ज़ारो कतार लुड़क वहाईंदो रहियो दिल में हसरत कंदो रहियो त मुंहिंजा मौला मूंखे बि कबर में क़ुरान पढ़ण नसीब कजां मां बि कबर में क़ुरान पढ़ां बीठो रहियो आख़िर इंसान थकजी पियो दुनिया जा कम कारियूं सुझल पिया जेॾी महिल वञण वारो थियो नेसाहो हणी करे लुड़क लाड़े करे चवे तो सुभान अल्लाह जॾहिं का शइ माण्हू खे हैरत में विझंदी आहे माण्हू नेसाहो चवंदो सुभान अल्लाह चई हलियो वियो जीअं वञी पंहिंजे बिस्तरे ते आरामी थियो दिल में उहे ख़्याल बीठा हुया दिल में उहे सोचो बीठो हो त कीअं कबर में रब जो क़ुरान पियो हले अख सां लॻे ॾिठई त मां उन ई कबर ते आयो आहियां अघारो कबर जे मथां हुयुसि नज़र न पियो अचे हाणे कबर खुली पई आहे उनखे क़ुरान पढ़ंदे ॾिसां थो पियो थकिजी चवां थो सुभान अल्लाह हलां थो त कबर वारो सॾ थो करे इएं न वञ मूंसां सौदो करे पोइ वञ ख्वाब में तो ॾिसे त कबर वारो सॼो ॾींहुं वारो मंज़र अल्लाह जे निज़ाम कुदरत आहे जेको माण्हू ॾींहं जो ॾिसंदो आहे सुम्हण महिल उनखे दोहराए सुम्हंदो आहे त वरी ख्वाब में बि साॻियो ई कुर्ब थींदो आहे सॼो ज़हन सॼो ॾींहुं वारो उहो सॼो मंज़र खे जे आॾो करे निंडड़ी कई निंडड़ीअ में ॾिसे त साॻे मुक़ाम में साॻे कबर जे मथां मां बीठो आहियां रब जो क़ुरान कबर में हली रहियो आहे बीही ॿुधी
वञण वारो थियो त चई सुभान अल्लाह। कबर वारे कबर फाटी पियल हुई ख्वाब में पियो ॾिसे, बाह में हथ विझी चवे थो यार इएं कीअं थो वञी, मूंसां सौदो करे पोइ वञ। चवे थो कहिड़ो तोसां सौदो कयां? चवे थो इहो सौदो कर, जॾहिं खां मां कबर में पहुतो आहियां रब जो क़ुरान पढ़ंदो थो वठां। छो त घर में जेतिरी जिंदगी गुज़री सुम्हंदो पोइ हुयुसि, पहिरीं क़ुरान पढ़ंदो हुयुसि, घरों पोइ निकिरंदो हुयुसि, पहिरीं रब जो क़ुरान पढ़ंदो हुयुसि। मां दुनिया में क़ुरान करीम खां सवा न कॾहिं निंड कई, न कॾहिं दुनिया जे कम लाइ ॿाहिरि निकितुसि। मूं दुनिया में ॾींहुं हुलातो क़ुरान मूंसां हिते निभाए रहियो आहे, पर ओ दुनिया जे हलण वारा ही सॼी ज़िंदगी कबर वारी जेको मूं क़ुरान पढ़ियो इहो सभु तोखे थो ॾियां। इन हिकिड़ी सुभान अल्लाह जो सवाब मूंखे ॾे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जागो था, इन जिंदगी जो हिकिड़ो हिकिड़ो पसाह केॾो क़ीमती आहे। बेकदर न थी, बेकदर न थी ओ मुंहिंजा सुहिणा, बेकदर न थी। इन जिंदगी जो हिकिड़ो हिकिड़ो पसाह एॾो वॾो क़ीमती आहे। इन क़ीमत जो कदर कर, इन साह खे संभाल। जेॾी महिल उन अल्लाह जे बाने चयो हेॾो क़ुरान तो कबर में पढ़ियो, हिकिड़ी सुभान अल्लाह जो सवाब पियो सौदो करी। चवे